जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं गंबट खां शबीर अहमद जुड़े जी। गंबट वासी नौजवान इंजीनियर सोहेल अहमद शेख मुल्क में पानी ते सस्ती बिजली ठाहिण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत इजाज़त ॾिए त गुडू वटि 4200 मेगावाट बिजली पैदा करे सघां थो। मुल्क में 80% बिजली तेल ऐं कोयले ते पैदा कई वञे थी, जंहिं ते तमामु घणो ख़र्च अचे थो। हुन चयो त मुल्क खे सस्ते अघ ते बिजली मुहैया करे सघां थो। घरेलू सार्फ़िन खे फ़ी कनेक्शन ते 300 यूनिट 500 रुपया, कमर्शियल खे 300 यूनिट 1000 रुपयनि में ऐं ज़राअत लाइ हारियुनि खे ख़ुसूसी पैकेज 24 कलाक पाणी जो ट्यूबवेल हलाइण ते 1000 रुपया बिल अदा कंदा। वफ़ाक़ी हुकूमत इजाज़त ॾिए त मुल्क ऐं अवाम खे ख़ुशहाल बणाए सघां थो। पहिरें मरहले में सिंधु दरिया ते गुडू पॉइंट वटि पाणी जी मथां हंध ते 5000 स्क्वायर फुट हाइड्रो इलेक्ट्रिक पावर जनरेशन क़ाइमु करे 4200 मेगावाट बिजली तयारु करे सघूं था। मीडिया सां ॻाल्हियूं।